न भाई मां पार्टियूं न कंदी आहियां, मां जाम संस्कारी छोकिरी आहियां। मां दाणो हथ बि न लॻाईंदी आहियां, मुंहिंजे दिमाग़ में उल्टियूं अचण लॻंदियूं आहिनि बाबा। लॉकडाउन खुलण खां पोइ बि मूंखे घर में वेहण ई वणंदो आहे, बाक़ी वो लॉकडाउन खुले ऐं पार्टियूं कयां या धमाका कयां हूअं मूंखे सम्झ में न ईंदियूं आहिनि बाबा ॻाल्हियूं। भाऊ माण्हू चवनि था वापसि लॉकडाउन थियणो आहे, अञा ताईं झूना वीसी अमाउंट क्लियर न कया आहिनि, वरी लॉकडाउन माना। अरे यार जेतिरा माण्हू अथव न ओतिरियूं ॻाल्हियूं अथव। चङनि माण्हुनि जे दिमाग़ में बीमारी वेझी आहे। मां त इहो बि ॿुधो साम्हूं विष्णु किराणे वटि कोरोना जी दवा अची ऐं 150 में हलाए बि थो, माण्हू वठनि बि था, पहिरियों ई था लॻाए छॾनि बीमारी न थिए जीअं। न हाणे टेंशन न खणो, वापसि लॉकडाउन थींदो। मूंखे त ॻाल्हियूं फालतू लॻनि, बेफालतू लॻनि मूंखे। हलो सम्झो हिकु ॻाल्हि थी बि हो, लॉकडाउन दिवाली सीजन त असांजी निकिरी वई न, असां त सम्झो कमाए वेठो, हिकिड़ी ॻाल्हि क्लियर आहे। हाणे बि न थिए पड़े यार, क्रिसमस आहे, न्यू ईयर बि अचिणो आहे। पोइ भाऊ तव्हांजा ॿार त हाणे घर में ई वेठा हूंदा न, पोइ हाणे माना ईअं ट्यूशन वूशन ॾियो न, माना कीअं कयो हाणे छा? असांजे ॿारनि लाइ त टीचर घर में ईंदी आहे न, रेनू टीचर। एक्चुअली ॾिसो छा हुयो न, उहो सोचे जाम पई, माना ईअं रेडी न पई थिए की कंहिंजे घर वञा पढ़ायां, ऐं सभु कीअं ऑनलाइन पिया चवनि न। मां चयोमांनि ऑनलाइन त मां न पढ़ाईंदोमांव पंहिंजे ॿारनि खे, ऑनलाइन उम्मीदूं न लॻाइजो मुंहिंजे ॿारनि मां। त चङो मञाइणो पियो, लेकिन फाइनली रेडी थी वई। हाणे 2 कलाक ईंदी आहे रोज़ पढ़ाइण, त ईअं सुठो लॻंदो आहे, घर वेठे वेठे ॿार पढ़नि बि था। पुट खे चयोमांसि हाणे बची ॾेखार, ऑनलाइन पढ़णे बहाने गेमूं खेॾियूं आहिनि, हा सभु ख़बर आहे मूंखे। यार मूंखे नथो लॻे मां वरी घर वेही सघंदुमि, टू बी वेरी ऑनेस्ट। मां जाम तंग थी वियुमि, पाण खे तपो वणा। ईअं चवण में सुठो नथो लॻे, पर मां हाणे भॼी वेंदुमि। नथो सम्झ में अचे हाणे ईअं घड़ी घड़ी घर में वेही रहो, घड़ी घड़ी हेॾे न वञी सघ होॾे न वञी सघ, दिमाग़ ख़राब थी वियो पहिरियों ई। त उहो ई, लेकिन चवनि था 2-3 हफ़्तनि में दवा अची वेंदी कोरोना जी, त असां छा कंदा, खीसे में दवा रखी छॾींदासीं। कोई बि जिन ते बि शक थींदो भई न कोरोना थी सघंदो आहे, हुनजे सिधो दवा असां मथां विझी छॾींदासीं। हुन सां थींदियूं 2 ॻाल्हियूं, दवा बि यूज़ थी वेंदी ऐं असांजे दिलि खे शांती बि मिली वेंदी। पोइ भाऊ लॉकडाउन में जीअं तव्हां कमु कंदा आहियो, हाणे भाॼियूं वठण तव्हां वेंदा आहियो की न? हाणे भाभी वञे? मां त यार पहिरें लॉकडाउन में बि भाॼियूं वठण न वियो, मूंखे सम्झ में न ईंदो कुझु बि। अच्छा, पोइ ईअं अधु पा खनि शर्म न ईंदी आहे तव्हांखे? एॾो ज़ोर सां चुप कयो यार, माण्हुनि जे साम्हूं जोर सां न चओ। वेंदो हुयमि न यार, वेंदो कीअं न हुयमि, केरु न वियो हुयो ॿुधायो? सभु विया न, तव्हां बि विया हो न। न मां सची थी ॿुधायांव, दिवालीअ ते असां जाम मज़ो कयो हुयो, ऐं थिएटरनि में पिक्चर ॾिसण मां जाम थी मिस कयां। मां ॿुधायांव थी, कोरोना जी जीअं ई दवा ईंदी न, फर्स्ट डे फर्स्ट शो ॾिसण मां ज़रूरु वेंदमि। भाभी ॾिसो दवा अञा ताईं आई न, ऐं तव्हां ईअं ई घुमो था बिंदास, बिना मास्क, न भॻवान जो डपु न कोरोना जो। यार अहिड़ी काई ॻाल्हि न आहे की मूंखे कोरोना जो डपु न आहे, सम्झो मूंखे बि डपु आहे पंहिंजो, लेकिन मां न अॼु जाम संभड़ी आई आहियां न, त मूंखे जाम दिलि पई थिए की यार मां अॼु मास्क न पायां, लेकिन मां पाए आई आहियां, कार में वियो आहे। यार मास्क था पायूं त कोई सुञाणे ई न, त पोइ फ़ाइदो छा, मां एॾो संभड़ी आयमि। हे चोटो भाभी अचण महिल सैनिटाइज करे आया हूंदव न पोइ? हे जेके तव्हांजा लक्षण अथव न ॻाल्हाइण, हे मूंखे सफ़ा बि सम्झ में नथा अचनि। मूंखे इहो सम्झ में नथो अचे तव्हां कहिड़े स्कूल मां पढ़िया आहियो, या कहिड़े माउ पीउ तव्हांखे तमीज़ ॾिनी आहे की तव्हां छोकिरियुनि सां ईअं था ॻाल्हायो चोटनि जे मथां। आई डोंट नो छा थींदो तव्हां बदतमीज़नि जो। दीदी तव्हांजे लाइ हिकु बुरी ख़बर अथव यार, उहो चवनि था मोदी साहिब तव्हां मां नाराज़ अथव जाम। उहो तव्हांजी दोस्ती आहे न चाइना वारनि सां, हे वाला चाइना मां ई घुराया अथव न? हाँ यार, वो वेबसाइट त चाइना वारनि जी, लेकिन सची में मूंखे ख़बर न हुई कुझु बि यार। मां ऑनलाइन ई घुराई न, नॉर्मली जीअं सभु घुराईंदा आहियूं। मोदी जी मूंखां नाराज़ न आहिनि यार, तव्हां भौंकण बंदि कयो, तव्हां सभु चुप करे वियो। हले न मञो तव्हां, भली असां सच्चाई ॻाल्हायूं था। दीदी तव्हांखे अगरि कोरोना जी दवा ठाहिण लाइ चऊं त तव्हां ठाहे सघंदव? भाई सम्झो सरकार तव्हांखे परमिशन थी ॾे, तव्हां ठाहियो। स्टार्टिंग में मां थोरो ॾकंदमि, लेकिन इहो कमु मूंसां दिलि सां थींदो। भाई ॾिसो रेस्पॉन्सिबिलिटी केॾी वॾी आहे, कोरोना जी दवा ठाहिण, हो बि हिन टाइम ते। मन मूंखे महिनत केॾी लॻंदी, लेकिन त बि दिलि सां मुंहिंजो सॼो स्ट्रगल थींदो। अरे छा पुछूं यार तोखां? हल इंट्रोड्यूस योर सेल्फ। माय नेम इज़ अनिल, आई डिसाइडेड टू उल्हासनगर। 1 मिनट बीहो था।